अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 22 सेप्टेम्बर वेनसडे, सुबुह जा थिया आहिनि 10 ऐं मां पंहिंजे व्लॉग जी इब्तिदा कयां थी अल्लाह जे नाले सां। ऐं हीअ तव्हां ॾिसो, हीअ मां कल्ह हिते हयो हो, माशाल्लाह फ्रेश आहे अञा ताईं। हीअ पाणी में विधा, इहे बि इंशाल्लाह इन्हनि जूं पाड़ूं निकिरी ईंदियूं। सो ॾाढी पुर उम्मीद आहियां। ऐं हीअ प्लांट त मां घणे खां घणो रखणु थी चाहियां पंहिंजे घर में। सो कोशिशि कंदमि त हिन मां वधि में वधि पोलियूं ठाहे सघां। सो खीर वारो अची वियो, हाणे खीर वठंदमि, खीर काढ़ींदमि, पोइ थोरी देरि में मासी बि अचण वारी हूंदी। हीअ इलाही ॾींहंनि खां हिते डेकोरेशन हुई, सो इहा मां अॼु हिते चेंज थी कयां। ऐं हिननि खे कीअं ठाहियो मां, हीअ ठिकर जो हिननि खे लुक कीअं ॾिनो, इन जी मुंहिंजी वीडियो अवेलेबल आहे, त उहा तव्हां ॾिसी सघो था। सो तव्हां हटाईंदमि ऐं थोरी क्लीनिंग करे उन खां पोइ मां इहे प्लांट्स हिननि में विझी रखिया आहिनि। इहे बोतलूं मां हिते डेकोरेट कंदमि ऐं डेकोरेट करण खां पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी। हीअ आहे हिन जो फाइनल लुक। ॿुधाइजो कीअं थो लॻे। मां त हिननि खे हिते डेकोरेट करे ॾाढी ख़ुशि आहियां, हद खां वधीक। तव्हांजी राय, तव्हांजा कमेंट्स इलाही मुंहिंजे लाइ क़ीमती आहिनि, उहे ज़रूरु ॾिजो प्लीज़। हे तव्हां सां शेयर थी कयां, हे चैरिटी जे लाइ आया आहिनि, छोकिरियुनि जी शादियुनि जे सिलसिले में। मुसलो ऐं तस्बीह आहे ऐं माशाल्लाह तमामु प्यारो। ऐं हे हिकिड़ो सूट आहे खादी जो, हिकिड़ो हे ॿियो सूट आहे ज़बरदस्त माशाल्लाह। अलाह से ॾियण वारनि जो क़बूल करे। हिन में कुझु पैसा बि आहिनि, इन खां अलावा बि कुझु ॿिया पैसा बि मिलिया। सो हिन महिल ताईं जिन छोकिरियुनि जे लाइ मूंखे अरेंज करिणो उहो मां करे चुकी आहियां, त हे मां रखंदमि। हाणे 2 वरी ॿियूं आहिनि अॻियां, हिकिड़ी जनवरी में आहे, हिकिड़ीअ जी कंफर्म न आहे त कॾहिं आहे, त उन्हनि जे लाइ मां इहे जेके आहिनि शयूं वरी रखी छॾींदमि, त जंहिंजो अॻ में वारो ईंदो हुयो उन जे हिसे में वेंदियूं इंशाअल्लाह। ऐं उन खां अलावा कमु आहे इलाही सारो घर जो। थांव मां हिते फैलाए वई हुअमि, जीअं मासी कमु करे वेंदी आहे, मां हिते थांव फैलाए छॾींदी आहियां त जीअं नेचुरली ड्राई थी वञनि। सो इहे अंदरि कंदमि हाणे। ऐं लंच में कबाब तरींदमि ऐं कुझु फ्रिज में बि बचियल खाधो आहे, त उन मां ई असां जेको आहे लंच कंदासीं। ऐं राति जो वरी कुझु फ्रेश पचाईंदमि। उन खां अलावा छा कंदमि, उहो जेको बि कंदमि। फ़िलहालु मूड न आहे, न कुझु सम्झ में थो अचे त एक्स्ट्रा वर्क कहिड़ो कयां, वीडियो कहिड़ी ठाहियां एक्स्ट्रा। सो ॾिसां थी, त वरी उहा बि तव्हां सां शेयर कंदमि। 3 थियण वारा आहिनि ऐं अॼु मां घुरायो आहे पाणी जूं टंकियूं साफ़ु करण जे लाइ मज़दूरनि खे। उहे जेका ॾाकण खणी आया आहिनि, उन मां ज़ंग लॻल पाणी सॼो वहंदो रहियो आहे। सो हलां थी, मथे उहे कमु था कनि, थोरो उन्हनि खे ॾिसां। सुभाणे मूंखे डिटेल में सफ़ाई कराइणी पवंदी। पूरी ॾाकण जो इहो हाल आहे। मिट्टी घणी आहे छा तरे में? सो ये टंकी सफ़ाई थिए थी हाणे। उन खां पोइ वरी हेठि टांकी साफ़ु थींदी आहे। लाइट हली वई आहे हाणे, लाइट त हली वई आहे। वरी तव्हांखे वरी पाणी खपंदो न मथे। ठीकु, छत जी सफ़ाई बि कराइणी आहे अॻे, पोइ टांकी साफ़ु थी वञे, जेको बि गंद आहे उहो हिकु दफ़ो थी वञे, त उन खां पोइ मां यकी सफ़ाई कराईंदमि। सो इन जे लाइ मां एतिरा ॾींहं वेट पई कयां। संजी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे मां रात जी मानी थी ठाहियां, भिंडियूं ऐं चांवर पचाईंदमि। ऐं अॼु जो इहो नंढिड़ो व्लॉग आहे, छो त सॼो ॾींहुं गुज़री वियो मुंहिंजो हिन टांकी जी सफ़ाई जे चकर में। ऐं मंझंदि जो इहे मज़दूर आया, मथां वारी टांकी साफ़ु करे विया, त ज़ाहिर आहे मां उहो जेको रोज़ वारो आराम आहे उहो बि न करे सघियमि ऐं सफ़ा मां डिस्टर्ब थी वियमि, त मूंखां पोइ कुझु पुॼे न पियो। ऐं उनखां सवाइ जेका अंडरग्राउंड टैंक आहे उहा वरी सुभाणे सुबुह जो साफ़ु करणु ईंदा, तंहिंजे करे अॼु मां कुझु ख़ासि रिकॉर्ड न करे सघी आहियां, कुझु बि न करे सघी आहियां। सो सॉरी। ऐं इंशाल्लाह ज़िंदगी रही त इहे व्लॉग्स पिया ठहंदा, इहे वीडियोज़ पयूं ठहंदियूं इंशाल्लाह। अलाह से ख़ैरु कंदो।
सो ये नंढिड़ो अॼु जो मिनी व्लॉग आहे, उमेद आहे तव्हांखे क़बूल पवंदो। कुझु न हुजण खां बकौल तव्हांजे त कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे, कुझु न हुजे हुन खां चङो आहे त थोरो ई हुजे सही। सो इहो थोरो जीअं अॻे ख़त लिखंदासीं पुछंदासीं थोरो लिखियो घणो सम्झिजो, सो हाणे थोरो रिकॉर्ड कयो घणो सम्झिजो, ठीकु आहे। ख़ुशि जो आबाद जो सलामत जो, मां ॾाढी तकड़ में आहियां छो त 7 थियण वारा आहिनि। उन खां पोइ असां वटि माशाल्लाह सां न इंटरनेट हूंदो न लाइट हूंदी, सो असां कमु त कंदा रहंदासीं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पंहिंजी जेके लाइट्स आहिनि असां वटि जेको ऑल्टरनेट आहे, पर हे मज़ो न हूंदो जीअं हाणे। सो मोकिलायूं था, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत जो आबाद जो। मां ठाहींदमि डिनर, ज़िंदगी रही। सुभाणे मिलंदासीं। मुंहिंजो हमेशह वारो मैसेज ज़रूरु यादि कजो। अल्लाह भाई।